अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान हाणे जबल जी भाउ खे मारे जबल सां दुश्मनी निभाईंदो। छा जबल हाणे रेस बालाजी खान जे चंबे मां पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदो। छा शेर दिल हाणे रेस बालाजी खान मथां हमलो करे उन्ही खे मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल द मेरी जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवाज़ बेल न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट करण करे हाणे पंहिंजी कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे शोभा खान खे साफ़ चई छॾींदो त जेसीं ताईं जबल जेको आहे मंठार मुंहिंजे हवाले नथो करे जेसीं ताईं मां उनजे भाउ खे कॾहिं बि आज़ाद न कंदुसि। शोभा चवंदो त रेस बालाजी खान तूं इहो साफ़ ग़लति पियो करीं। अगरि जेकॾहिं मंठार जबल खान वटि हुजे त हू असांजे हवाले ज़रूरु करे मंठार खे। अगरि जेकॾहिं हिन वटि न आहे त पोइ हू मंठार असांजे हवाले कीअं करे। जेकर तूं हिन ज़िद तां लही पओ ऐं तूं जबल जी भाउ खे आज़ाद कर। बालाजी खान चवंदो त शोभा भले हाणे तव्हां कुझु बि करे छॾियो बहरहाल जेसीं ताईं मंठार मूंखे नथो मिले जेसीं ताईं मां जबल जी भाउ खे कॾहिं बि आज़ाद न कंदुसि। ऐं हा अगरि जेकॾहिं जबल मंठार मुंहिंजे हवाले न कयो त पोइ मां उनखे बरबेड़ो करे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जबल खान जेको आहे शोभा खान खे धमकाईंदो। शोभा खान खे चवंदो त तूं रेस बालाजी खान ॾे मूं ॾे रवानो कयो। बहरहाल तोखे हाणे सम्झाइणो पवंदो रेस बालाजी खान खे। अगरि जेकॾहिं तूं उनखे न सम्झाईंदे त पोइ मां मजबूरी सां उनजे मथां हमलो करे मां पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदुसि। छो जो भली भले रेस बालाजी खान खे मारणो पए त बि उनखे मारे ऐं पंहिंजे भाउ खे ज़रूरु आज़ाद कराईंदुसि। छो जो मुंहिंजे भाउ खे पहिरियों आहे। अगरि जेकॾहिं मूंखे मुंहिंजे भाउ खे कुझु बि थी पियो त पोइ रेस बालाजी खान जो ज़िम्मो पंहिंजो पाण हूंदो। अगरि जेकॾहिं हुन मुंहिंजे भाउ खे का बि नुक़सान पहुचाए त पोइ उनजो ज़िम्मेवार पंहिंजो पाण हूंदो। शोभा खान चवंदो जबल खान तूं तकड़ न कर अलाए कंदो त रेस बालाजी खान असांजे ॻाल्हियुनि में अची वेंदो ऐं हू तुंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे मल्हार खे हाणे साफ़ चई छॾियो त हाणे जेको आहे तूं हिकु ॾींहुं प्लानिंग ठाह त तमामु जल्दी इन रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे असांजी इज़त राबेल जो प्लान कंदासीं। मल्हार चवंदो त हा शेर दिल तूं सही पियो चईं। तमामु जल्दी इन रेस बालाजी खान मथां हमलो करे उनखे मारे छॾींदासीं ऐं राबेल जो प्लान कंदासीं। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदी आहे पसंदि सां करींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।